दोस्तों नेट जो मसलो हुयो छाकाणि त असांजी तव्हांखे पहिरियों ख़बर आहे न का तंज़ीम आहे न को चंदो आहे न को फंड आहिनि न वरी का रिश्वत आहे फ़िलहाल ऐं जेको आहे नेट जो मसलो थी वियो त मां हिकिड़े शॉर्ट नोटिस ते टीम मुश्ताक सरकी जा जेके जोधा आहिनि मुतरिक दोस्त आहिनि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हिते पहुता आहिनि ऐं तव्हां ॾिसंदा त ही सभु दोस्त जेके आहिनि हिन वक़्तु हिन मुख़्तसिर कार्नर गॾिजाणी जंहिंजो हिकिड़ो ई एजेंडा आहे हिन गॾिजाणी जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त सिंध मार्च खे कीअं कामयाबु कजे कहिड़ी रीति कामयाबु कजे ऐं माण्हुनि खे कीअं मोबिलाइज़ कजे जेको आहे त 11 अक्टूबर ते जेको सिंध मार्च आहे उहो निमाइश चौरंगी मज़ार क़ाइद खां गवर्नर हाउस ताईं जेको मार्च थींदो उन जी कामयाबी जे लाइ ही दोस्त टीम मुश्ताक सरकी जा मेंबर मुतरिक किरदार जेके आहिनि शहर कराची जा वास जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहनि पिया उहे हिन मुख़्तसिर कॉल ते जेको आहे हिते पहुता आहिनि ऐं ही गैर रस्मी जेका गॾिजाणी आहे उहा असां वटि जारी आहे ऐं मक़सदु हिकिड़ो मक़सदु हिकिड़ो ई आहे त पंहिंजे हिन शहर जी मालिकी कीअं कजे ऐं हिन शहर में धारे खे कीअं ललकारजे सिंधियुनि मथां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके हमला थियनि पिया कॾहिं को धारियो जंहिंजो घर में वटे ते बि नालो न आहे अची पिस्टल कढी जेको आहे सिंधी माण्हुनि खे बेगुनाह शहीद पियो करे कॾहिं को उर्दू ॻाल्हाईंदड़ दहशतगर्द उन जमायत सां तालुक़ रखंदड़ चाहे उहा लंडन जी MKM हुजे या पाकिस्तान जी जेको बि घरां रुसे थो सिंध धरती मथां सिंधियत मथां हमिलो करे पियो ऐं उन्हनि इहो हिकिड़ो मशग़लो ठाहे छॾियो आहे मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त जेका असां वाट वरिती आहे जंहिं रस्ते ते गामज़न थी चुका आहियूं अलाह साईं असांखे हिन महिल ताईं कामयाबी ऐं कामरानी नसीब कई आहे उनजो ताज़ो मिसाल 24 सेप्टेम्बर जी असांजी रैली आहे जेका बग़ैर के सियासी काल जे बग़ैर के झंडे जे हिकु ई एजेंडा ते हुई त बाबा कराची सिंध जी दिलि आहे कराची सां मोहबत जे इज़हार लाइ निकितासूं ऐं तव्हां ॾिठो त MKM जेका हिन शहर जे अच्छे कार जी वारिस ऐं मालिक हूंदी हुई वेझे माज़ी में उनखे असां हिते अमल सां किरदार सां मैदान में लही करे शटअप कॉल ॾिनीसीं ऐं हुननि जी रैली नाकाम करे पंहिंजी असां रैली कामयाबु कईसीं त ईअं ई 11 अक्टूबर ते धरती धणी सिंध जी दिलि कराची जा वारिस वॾे अंग में गॾु थी करे साबित कंदा त सिंध गिदड़नि नाहे खाधी न वरी हिन धरती मां पंहिंजी कुख मां गैरतमंद जोधनि खे जनम ॾियणु बंदि कयो आहे असां लबैक था चऊं जेके बि सिंध जा वारिस सिंध जा हीरा सिंध जा ॾहेसर सिंध जा दोदा हेमूं उहे सभु जेके मैदान ते अचनि पिया असां सभु कार चवंदासीं असां जेके कराची में रहूं पिया सभिनी जी मेज़बानी करण जे लाइ तयारु आहियूं ऐं सभु असांजा वॾा आहिनि असां पोइ ते हलण जे लाइ तयारु आहियूं उन्हनि जे मक़सदु हिकिड़ो हुजणु घुरिजे त सिंध जा वसीला ॿेट को ईअं हराम जो माल न आहे या को सेल नाहे लॻल या को लावारिस उहो माल नाहे जंहिंखे जेको वणे चोरी करे धारो वणे खणी हलियो वञे असां ख़ामोश हुजूं इहो हरगिज़ थियणु न ॾींदासूं ही जेको बि ऑर्डिनेंस आयो आहे जज़ीरनि जी तरक़ी जे नाले वारो इनखे असां हर हाल में रद्द था कयूं ऐं शुरूआत थी चुकी आहे मूं पंहिंजी लाइव वीडियो में कहिड़े रीत गठजोड़ करे इहो सॼो माहौल मचायो वियो आहे ऐं असांखे
नज़रअंदाज करे, बेटन खे गिरवी रखी, पिली बार्गेन करे, वॉलंटियर जेको आहे रिटर्न करे, असां असांजा ॾेई करे पंहिंजा फर्द क्लियर कराए विया आहिनि नेब मां। अॼु असां वेलकम था कयूं चेयरमैन पीपुल्स पार्टी बिलावल भुट्टो साहब जी उन एग्रेसिव स्टेटमेंट खे, जंहिंमें हुन तमामु घणो कावड़ जो इज़हार करे वफ़ाक़ खे अखि ॾेखारी आहे, पर सिर्फ़ ट्विटर जी हद ताईं आहे। अमल में जॾहिं पीपुल्स पार्टी लथी त ही सिंध जा हज़ारे जोधा पीपुल्स पार्टी सां बि गॾु बीहंदा हिन मामले ते। असां पहिरियों ई चयो आहे। डॉक्टर कादर मक्सी साहब अचे पियो, असां उनखे बि लबैक चवंदासीं। जेके बि सिंध दोस्त माण्हू, दर्द सिंध रखंदड़ माण्हू, कहिड़ो बि नज़रियो हुजे, कहिड़ो बि झंडो हुजे, जेके बि इन मामले ते बेटन खे बचाइण जे लाइ हिकु कदम वधाईंदा, मुश्ताक सरकी, टीम मुश्ताक सरकी, जेके मुतहरिक किरदार हज़ारे माण्हू असांजा मौजूद आहिनि, टीम तयार आहे असांजी, असां 10 कदम अॻिते वधी लबैक चई उन्हनि जे पोइ हलण लाइ तयार आहियूं असां। त हिते असां वटि समूरनि ज़िलनि जा नौजवान मौजूद आहिनि ऐं टीम मुश्ताक सरकी जी ख़ुशकिस्मती चइजे या साबित क़दमी चइजे त टीम मुश्ताक सरकी में जेके मेंबर आहिनि या जेके मुतहरिक किरदार आहिनि, उहे यूथ खां 27 साल जी उमिरि जा ताज़ा जवान वारा ही नौजवान आहिनि ऐं जिन में जज़्बो आहे त धरती जो दिफ़ा, शहर कराची में पंहिंजनि जी वारसी मालिकी कीअं कजे, शहर कराची में अमली तौर ते पंहिंजाइप जो अहसास कीअं पैदा कजे, इन सॼी एजेंडा ते असां कमु कयूं पिया। अलाह से असांखे कामयाबी नसीब कई आहे। 11 अक्टूबर ते सिंध जी दिलि कराची जी कुंड कुड़छ मां इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदा, जेको असां चवंदा आहियूं त मां पहिरियों ई चयो आहे तव्हांखे त ही दोस्त, हिननि जी सचाई, हिननि जी महिनत मुंहिंजो गुरूर आहे ऐं इहो ई सबबु आहे त असां कंहिं बि इवेंट में कंहिं बि सियासी पार्टी जो जेको आहे बेसाखी इस्तेमालु नाहे कई, न कंहिंखे असां मिंथ मेड़ कया, न कंहिं पहिरें पयां वञी त असांजी मदद कयो। असां नारा नीहं जा लॻाए मैदान ते लहंदाऊं ऐं पोइ ही चरिया पुट अलाए किथां अची वेंदा आहिनि हज़ारे माण्हू ऐं मूंखे फ़ख्रु आहे सभिनी ते। मां हिननि सां प्यार कंदो आहियां, इहे मूंसां प्यार कंदा आहिनि ऐं असांजे सभिनी प्यार जो जेको मुख्य मर्कज़ आहे उहा सिंध धरती आहे। सिंध जा शहर आहिनि, सिंध जा वसीला आहिनि ऐं सिंध जी दिलि कराची आहे, जंहिंसां असां गैर मशरूत बेपनाह मोहबत कयूं पिया। त ही सुभाणे खां जेको आहे, ही दोस्त सभु आया आहिनि कराची जा, जेके बि असुल का वारिस आहिनि, जेके बि हितां जा जेके मुख्य बिरादरियूं आहिनि, जेके हिन शहर जा असुल का वारिस आहिनि, हुजनि, मलीर जो ज़िलो हुजे, हुन जा ॻोठ सिंधी वहण वस्तियूं हुजनि, साउथ में लियारी हुजे, मवाच ॻोठ वेस्ट में, याने कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां दावतूं अचणु शुरू थियूं आहिनि। त असां वटि अचो, कार्नर गॾिजाणियूं कयो, मीटिंगूं कयो, माण्हुनि खे शऊर ॾियो, दावत ॾियो त असां 11 अक्टूबर ते मंझंदि जो 3 बजे मज़ार क़ाइद निमाइश चौरंगी ते पहुचूं ऐं हज़ारनि जंग में गॾु थी वफ़ाक़ खे ॿुधायूं त जाॻिया जाॻिया सिंधी, जाॻिया 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 सिंधी, जाॻिया केर जाॻिया सिंधी, जाॻिया केर जाॻिया सिंधी, जाॻिया ही ॿेट कंहिंजा, ही ॿेट कंहिंजा, कराची कंहिंजो, कराची कंहिंजो, ही शहर कंहिंजा, वसीला कंहिंजा, वसीला कंहिंजा, ही धरती कंहिंजी, ही सूबो कंहिंजो, ही गादी कंहिंजी, कराची कंहिंजी, ही ॿेट कंहिंजा, ही ॿेट कंहिंजा, ही समुंड कंहिंजो, ही समुंड कंहिंजो। त इहे नारा बुलंद कंदासूं 11 अक्टूबर ते इंशाअल्लाह ॿुधाईंदासूं त पीटीआई सरकार या जेके बि शरपसंद आहिनि, ही सिंध जा वसीला, सिंध धरती, सिंध जी दिलि कराची तव्हांजे पीउ जी जागीर नाहे। ही किरोड़ा सिंधी जेके आहिनि, अखियुनि में अखियूं मिलाए
माज़ी जा समूरा मज़ामती रिकॉर्ड टोड़ण जे मूड में आहिनि त जेकॾहिं तव्हांखे शौक़ु आहे त अचो मैदान कयूं, ॿेट बि थियनि, असां बि थियनि, पोइ ॾिसंदासीं त कंहिंजे पीउ में ताक़त आहे, जुरत आहे जो राति जे पहर में ऑर्डिनेंस जारी करे कंहिं हिकिड़ी धुर खे बेवकूफ़ बणाए ब्लैकमेल करे ऐं सोच राति जो वेही करे ड्राइंग रूम में त वेठे वेठे हिकिड़े कागर सां सिंध जा ॿेट फतेह कंदा, उन्हनि खे गोॾा खोइण ते मजबूर कंदासूं। अॼु असां सां सिंध सरकार जी मुख्य जमायत जेका इक़्तिदारी आहे, असांजी पीपुल्स पार्टी, अॼु जेकॾहिं उहा बीठी आहे त सुभाणे उहा ई इहो ताक़त इस्तेमालु कंदी। अॼु जेकॾहिं कॉम्प्रस बीठा आहिनि, मुख़्तलिफ़ जमायतूं बीठियूं आहिनि, उमेद आहे GDA जो जेको अयालती पलीजो साहिबु हिसो आहे, उन GDA खे वान कयो आहे, उन जी स्टेटमेंट खे वेलकम कयूं था त हुन चयो आहे GDA खे फौरी तौर ते वफ़ाक़ सां इतिहाद ख़तमु करणु घुरिजे। असां उमेद था कयूं पीर साहिब पागारे खां ऐं ॿियनि खां त उहे फौरी तौर ते इतिहाद टोड़े उन सिंध दुश्मन वफ़ाक़ सरकार खे ॿुधाईंदा, वफ़ाक़ी सरकार खे त सिंध जे मामले ते सॼो सेंटीमेंट जिथे बीहंदो, ही लीडर अॻवान कौमपरस्त मिनिस्टर सेनेटर MPs MNs बि उन्हनि सां गॾु बीहंदा। न बीहंदा त सिंध जी तारीख़ गवाए अहिड़ा किरदार हमेशह लानतुनि जा मुस्तहिक रहिया आहिनि ऐं तबाह ऐं ज़वाल थींदो उन्हनि शुरू, जेकॾहिं सिंध धरती सां न बीहंदा। त ही वक़्तु आहे साबित कदम रहण जो, ही वक़्तु आहे हिक ॿिए खे हौसलो आथत, वक़्तु आहे माण्हुनि खे मोबिलाइज़ करण जो, ही वक़्तु आहे सभिनी खे घरनि मां निकिरण जो। त उमेद आहे त हिक ई जेको आहे इज्तिमा थींदो, असां पहल कंदासीं, असां मेज़बानी कंदासीं, असां पाणी पीआरींदासूं, असां उहे पेर चुमंदासूं जेके हिकु हिकु विख खणंदा सिंध जे दिफ़ा जे लाइ, ॿेटनि जे बचाव जे लाइ, वफ़ाक़ सां जहिड़े जे लाइ। असां मेज़बान शहर कराची में रहंदड़ माण्हू जेके कंदासूं ऐं जेके सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां ईंदा असांजा दोस्त, असां वेलकम चवंदासूं, लबैक चवंदासूं। असां लीडर न आहियूं, तव्हां सभु लीडर आहियो, तव्हां सभु अॻवानी कयो। असांजी फ़ौज जेका आहे तयारु आहे ऐं धरती जे दिफ़ा जे लाइ, ॿेटनि खे बचाइण जे लाइ असां हर क़ुर्बानी ॾियण जे लाइ ज़हनी तौर ते तयारु आहियूं। तव्हांजी महिरबानी। अदा को ॻाल्हाइण चाहे लाइव हुजे, को ॻाल्हाइण चाहे, को मशवरो ॾियणु चाहे, हथ मथे करे उहो ॻाल्हाए भली उथी बि करे ॻाल्हाईंदा आहिनि सां का मशवरो सलाह अला भर को सलाह को मशवरो इन हवाले सां 11 अक्टूबर अलाए लाइट बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम मुश्ताक सर की बात असांखे फ़ख्रु आहे कि जेको चवंदो असां लपैक चवंदासीं। असां हिन हर ॻाल्हि ते एग्री आहियूं मुश्ताक भाउ सां। थैंक यू सो मच। सोहेल अचे सनावला को वठंदा सोरंगी वाहिद साईं को वठ हेॾो लाइ तव्हां छा चवंदो था का मशवरो सलाह ॾियणो? अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा भाइर सभ खां पहिरियां इहो ई सुवालु सभिनि जे ज़हन में आहे त मुश्ताक सरकीअ सां असीं मुख़्तलिफ़ पार्टियुनि वारा माण्हू छो गॾु आहियूं, छा लाइ गॾु आहियूं? छो जो हू असां मंझां ई आहे, असांजे क्लास जो माण्हू ई आहे, न को सरदार आहे, न भोतार आहे, न मीर आहे। हीउ जहिड़े 24 घंटा तो असां सां गॾु आहे, मिस कॉल ते कॉल कंदो आहे, जेको बि कमु आहे हिते पंहिंजनि जी वारसी जेका असां मंझां मिडिल क्लास जो ई माण्हू आहे, कोई वॾोरो न आहे जो असां उनजे बंगले ते इंतज़ारु कयूं। हीअ असांजो पंहिंजो भाउ आहे, असां पीपल्स पार्टी जा माण्हू आहियूं, उहे बि मुश्ताक सरकी साहिब सां गॾु आहियूं। इंशाअल्लाह 11 अक्टूबर ते दमादम मस्त कदम भली हेॾे तो लाइव हेॾे भली दादा इहो मांखे भली तूं पंहिंजो ॾेई छॾ। हे दोस्त असांजो हिते पाड़ेसिरी आहे डिफेंस में, असांजो दोस्त ही बि गैर मशरूत हिमायत करण आयो आहे। बल्लभ साईं जन ॻाल्हायूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांखे सिंधियुनि खे मुश्ताक सरकी ते तमामु घणो फ़ख्रु आहे ऐं उमेद आहे त असांजी सिंधियुनि जी मालिकी जेको सो मुश्ताक सरकी कंदो रहे थो ऐं कंदो रहंदो। ऐं इन सिलसिले में असां अॻिते वधिया आहियूं ऐं 11 अक्टूबर ते कहिड़ी बि हालत में असां रैली खे कामयाबु बनाईंदासीं ऐं दुश्मननि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। मुश्ताक सरकी टीम जिंदाबाद। नवीद
बल्दिया खां ज़िलो वेस्ट असां भाऊ मुश्ताक सरकी सां हर मामले में गॾु आहियूं ऐं इंशाल्लाह 11 अक्टूबर वारी रैली में भरपूर नमूने माण्हू कढंदासीं ऐं इंशाल्लाह भरपूर शिरकत कंदासीं इंशाल्लाह सोहेल अचे हफ़ीज़ ईंदो सोहेल फैसल शाबराणी मलीर खां जीअं त मूं पंहिंजी ज़िंदगी में इहो तजुर्बो कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सां मुंहिंजी वाबस्तगी रही आहे मूं सदाईं इहो ई ॾिठो आहे त ख़ानदानी चेयरमैनशिप सदारत ऐं सभु शयूं मिलंदियूं रहंदियूं आहिनि हिक ई घर खे पर ही वाहिद मां हिन खे लीडर ई चवंदुमि ही वाहिद लीडर आहे जेको चवे थो त तव्हां लीडर आहियो मां लीडर न आहियां तव्हांजो जेको फ़ैसिलो हूंदो तव्हांजी जेका ॻाल्हि हूंदी उनखे अहमियत हूंदी त मां जज़ थो पेश कयां मुश्ताक सरकी जहिड़े किरदार खे ऐं पूरी टीम खे जिन्हनि इहा सोच ऐं सिंधी माण्हुनि खे जाॻाइण वारी ऐं उन्हनि में इहो जज़्बो पैदा कयो आहे त ॿाहिरि निकिरो ऐं पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कयो ऐं उन लाइ जिदोजहद कयो ऐं यकीनन जेकी सुतल हूंदी आहे त उहा कॾहिं बि पंहिंजे हक़नि ते जेको आहे जंग न विड़ी सघंदा आहिनि जेका जाॻंदी आहे उनखे पंहिंजा हक़ मिलंदा आहिनि ऐं विड़ी उहा पंहिंजी हक़नि जी ॻाल्हि कंदी आहे ऐं हक़ पंहिंजा वठंदी आहे तुंगा खैरपुर जो दोस्त आहे हिते बि अभी साईं सभ खां पहिरियों दोस्तनि साईं मुश्ताक अहमद सरकी साहब जी टीम खे मुंहिंजो अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम जीअं त मां खैरपुर मीरत सां तालुक़ु रखां थो मुंहिंजो नालो अनवर अली गोपांग आहे मां पुलिस कांस्टेबल मोहतर पगारबंद आहे उन खां बावजूदि असांखे फ़ख्रु हूंदो आहे अक्सर मां जॾहिं न नेट खोलींदो आहियां तक़रीबन 12-1 बजे ताईं अदा जूं तस्वीरूं या अदा जूं पोस्टूं जेके बि ॾिसंदो आहियां मां हर वक़्तु लबैक उनखे चवंदो आहियां ऐं जेको बि असांजे हिन सिंध जे दिफ़ा ऐं जेको जंग लड़ण जी तयारी ऐलान कयो असां हुन सां मां त ठहियो पर मुंहिंजा बचा बि हिन ते कुर्बान हाफ़िज़ सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद अॼु सभु दोस्त गॾु आहियूं जीअं त वफ़ाक़ी हुकूमत पारां तब्दीली सरकार सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करण लाइ निकिती आहे जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था मुश्ताक सरकी साहब जेको ऐलान कयो आहे 11 अक्टूबर ते असां लियारी मां पूरा काफ़िला वठी करे नुमाइश चोरी नदी पहुचंदासीं ऐं वफ़ाक़ खे इहो ॿुधाईंदासीं त सिंध गिदड़ नाहे खाधी सिंधी जहिड़ा आहिनि सिंधी पंहिंजी वसीलनि जी मालिकी कंदा सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद साईं इहो जेको भाउ मुश्ताक पैगाम ॾेई रहियो आहे त सिंध जे बेटनि ते जेको कब्ज़ो थी रहियो आहे इन जी बाक़ाइदा तौर ते असां भरपूर तौर ते जेको आहे वफ़ाक़ जे इन्हनि इदारनि खे रियासती इदारनि खे ॿुधाईंदासीं असां त बाबा सिंध कंहिंजे पीउ जी जागीर न आहे सिंध सिंधी क़ौम जो हिकिड़ो तारीख़ी वतन आहे सिंध सिंधियुनि जी आहे ऐं सिंध सिंधियुनि जी ई रहंदी ऐं इंशाअल्लाह ताला असां ॿुधाईंदासीं जेको आहे सो 11 अक्टूबर ते उन्हनि सिंध जे दुश्मननि खे उन्हनि सिंध जे गद्दारनि खे ऐं उन्हनि दहशतगर्दनि खे ॿुधाईंदासीं त जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया 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 सिंधी जाॻिया नसरुल्ला अच्छा इहो ॿियो केरु गुलाम नबी हा मंसूर अचे था मंसूर कंडे इन को मंसूर अली लगारी सकरन खां मुश्ताक सरकी टीम जो मेंबर इंशाअल्लाह असां 11 तारीख़ ते ॿुधाईंदासीं इन्हनि खे वफ़ाक़ खे त सिंधियुनि जो तारीख़ी वतन आहे मुश्ताक सरकी टीम सां असां इंशाअल्लाह काफ़िले जी सूरत में सकरन खाईंदासीं अस्सलाम वालेकुम तमामु मुश्ताक सरकी टीम खे मुंहिंजो सलाम पेश कयां थो काशिफ अली टावरी डिस्ट्रिक्ट वेस्ट लेबर स्क्वायर जा तालुक़ु रखां थो असां बिल्कुलु जेको सिंध जे वसीलनि ते जेको वफ़ाक़ जो कब्ज़ो आहे त उनजी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं असां तक़रीबन जेके असांजा सिंधी भाइर नौजवान नसल आहिनि उन्हनि खे असां दावत ॾियूं था त 11 अक्टूबर ते सिंधी गॾु थियनि निमाज़ शुरंगी ते ऐं वफ़ाक़ खे ॿुधाइनि त सिंधी असां हिकु आहियूं ऐं सिंधियुनि जे वसीलनि ते कॾहिं बि जेके कब्ज़ा आहिनि गैर कब्ज़ा आहिनि उन्हनि ते असांजो जेको आहे बेटनि ते कब्ज़ो आहे उहो कॾहिं बि असांखे क़बूल न आहे ऐं असां इंशाअल्लाह भाऊ मुश्ताक सरकी सां शाना बशाना गॾु आहियूं हर वक़्त सां मुश्ताक सरकी साहिब सां गॾु आहियूं ऐं अदा मुश्ताक सरकी जो जेको सॾु आहे जेको बि सिंध जो जोतो आहे उहो इंशाअल्लाह 11 तारीख़ ते जमा थी करे ॿुधायो त बाबा असां बेटनि ते जेको कब्ज़ो आहे उहो नामंज़ूर आहे असांखे GSN जीअं पाकिस्तान जीअं त मुश्ताक सरकी सिंध जो हिकिड़ो गैरतमंद पुटु आहे ऐं धरतीअ सां प्यारु करे थो असां बि एतिरो ई मुश्ताक सरकी सां प्यारु कयूं था
सिंध जे लाइ मुश्ताक सरकी खे जेतिरी तड़प आहे असां मुश्ताक सरकीअ लाइ एतिरो ई तड़पूं था जेको सदन में अहिड़ा गैरतमंद पुट पैदा थींदा आहिनि जेकॾहिं सिंधी क़ौम खे थोरी बि गैरत आहे त सिर्फ़ु मुश्ताक सरकी हुनखे सॼी सिंधी क़ौम जो मसइलो आहे कराची वठी कश्मीर ताईं असांखे सिर्फ़ु ईअं न आहे त ॿेटनि जो मसइलो आहे असांखे धारिया एलिमेंट बि रोज़ानो टारगेट पिया कनि MQM जहिड़ा लोफर असांखे गारी पिया ॾियनि असां सिंधी क़ौम सॼीअ खे अपील था कयूं त हिकिड़े गैरतमंद पुट आहिनि त कराची में अची करे धारे माण्हू खे जवाबु ॾियणो आहे ऐं मुश्ताक सरकी मां ॾियां थो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पहिरियों त अदा मुश्ताक सरकी खे सलाम हुजे त एतिरी बहादुरी ऐं जदोजहद हमेशह जेको आहे सिंध जे लाइ उन्हनि आवाज़ खई ऐं इंशाअल्लाह ताला असां 11 तारीख़ जेको आहे इन विफ़ाक़ खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं जंहिं जेको आहे असांजी सिंध जे मथां मेरी अखि करे जेको आहे निहारियो आहे ऐं गॾोगॾु MQM पाकिस्तान जा जेके गुंडा आहिनि टारगेट किलर आहिनि भत्ताखोर आहिनि ऐं जेके बकवास पिया कनि असांजी नस्लुनि जे बारे में ऐं जेको आहे कब्रिस्तान वॾनि जे नाले जेको आहे उन्हनि ग़लति जेको आहे अल्फाज़ कढिया आहिनि इन्हनि बेगरतनि ऐं इन्हनि नमक हरामनि खे असां जेको आहे असां जवाबु ॾींदासीं इंशाअल्लाह ताला ऐं असां हमेशह सिंध जे हर मौक़े ते गॾु आहियूं ऐं विफ़ाक़ खे इंशाअल्लाह ताला 11 तारीख़ ते गैरतमंद सिंधी जेके कराची में मौजूदु आहिनि कराची में रहनि पिया ऐं सिंध भर मां असां सभिनि दोस्तनि खे सिंधी माण्हुनि खे दावत था ॾियूं त इहो जेको आहे असांजे सिंध जो सुवालु आहे असांजी कराची शहर जो सुवालु आहे महिरबानी करे भरपूर हिमायत कनि ऐं भरपूर शिरकत कनि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुंहिंजो नालो अयाज़ हुसैन ठाकरानी आहे ऐं मां टीम मुश्ताक सरकी जो मेंबर आहियां ऐं औरंगी में मुंहिंजी रहाइश आहे त इंशाअल्लाह 11 अक्टूबर ते ऐं सिंध दुश्मन ऐं वफ़ाक़ खे इहो असां जवाबु ॾींदासीं भरपूर तरीक़े सां जेके सिंध जे वसीलनि खे खैराती माल सम्झो आहे जेके कब्ज़ा हे करनि था इहो थियणु न ॾींदासीं ॿेटनि ते त इन्हनि खे भरपूर तौर सां असां जवाबु ॾींदासीं 11 अक्टूबर ते सिंधी जेकी सरज़मीन आहे या खैराती माल असां जेको 11 अक्टूबर ते रैली कढी भरपूर जेको आहे इंशाअल्लाह तक़रीबन घणी क़यादत कढी असां हर सिंधी खे दावत था ॾियूं त कराची में अची असां सां गॾु थिए ऐं इंशाअल्लाह तक़रीबन सिंध कंहिंजे पीउ जी न आहे सिंध सिंधियुनि जी आहे ऐं इंशाअल्लाह जेके बि तमाशाई या जेके बि घुर करंदा सिंध जी त इंशाअल्लाह असां उन्हनि खे कॾहिं बि कोन ॾींदासीं ऐं इंशाअल्लाह सिंध सिंधियुनि जी आहे ऐं सिंधियुनि जी रहंदी जेके बि क़ौम परस्त आहिनि जेके बि अॻवान आहिनि असां उन्हनि खे दावत था ॾियूं त अचो 11 तारीख़ ते गॾु थियो आचर ॾियारो